मीरपुर आज़ाद कश्मीर डिवीज़न के 3 ज़िलनि के 13 तकन में चूंडू पोलिंग जारी। हुकूमती इतिहाद पीपल्स पार्टी और मुस्लिम लीग नून में चोटीअ जो दंगल। मीरपुर ज़िले के 4, बंभर के 3 और कोटली ज़िले के 6 सीटन ते उम्मीदवारन में मुकाबलो थींदो। बैलेट पेपर्स और बियो चूंड सामान पोलिंग स्टेशनन ताईं पहुंचायो पियो। चीफ इलेक्शन कमिश्नर जस्टिस रिटायर्ड गुलाम मुस्तफ़ा तरफा मुग़ल अवाम के चूंडन में भरपूर नमूने शिरकत करण की दरख्वास्त। संदस चवण आहे त अवाम के घरन मां निकरी पंहिंजी पसंदीदा उम्मीदवारन के वोट ॾियण घुर्जे। पाकिस्तान मीरपुर ते थोरो न पर कर्ज अदा करे रहियो आहे। अवाम जे टैक्स जे पैसनि सां बसूं हलाइण को एहसान नाहे। कश्मीर हुजे या कश्मीर, को बि पंहिंजे वोट जे हक़ ते धाड़ो हणण न ॾींदो। आज़ाद कश्मीर में बहरान जे ख़ात्मे लाइ तीर ते ठपो हणी पीपल्स पार्टी खे कामयाब कयो वञे। आज़ाद कश्मीर में बहरान जे ख़ात्मे लाइ सचाई कमीशन क़ाइम करण जी मुतालबे खे अञा हाकारी मोट न मिली आहे। सच, इंसाफ़ और मुफ़ाहिमत लाइ 27 जुलाई ते तीर मथा ठपो हयो वञे। आज़ाद कश्मीर में मुतासिर ख़ानदानन के इंसाफ़ फराहम करण जी ज़रूरत आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी। बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्स की कार्रवाई में मार्चिवल दहशतगर्दन जो अंग 16 थी पियो। ऑपरेशनल अज़म तहत बलूचिस्तान में दहशतगर्दन जो घेरो वधीक तंग। सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई में दहशतगर्दन जा केतराई थाक तबाह। हथियार और धमाकेदार मादो हथ। सिक्योरिटी ज़रियन जो चवण है त बलूचिस्तान में दहशतगर्दी के खात्मे और अमन कायम थियण ताईं सिक्योरिटी फोर्स जूं कार्रवायूं जारी रहंदियूं। ईरान में एक दफ़ो ॿीहर अमरीका सां ॻाल्हियूं करण ते राज़ी। पाकिस्तान ऐं कतर जी तजवीज़ ते अमरीका सां ॿीहर ॻाल्हियूं शुरू करण ते राज़पोस ज़ाहिर करे छॾियो। ईरान अमरीका सां ॻाल्हियुनि जी बहाली बाबति जवाब जमा कराए छॾियो। अरब मीडिया जो चवण आहे त अमरीका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं जिनेवा, दोहा या वरी इस्लामाबाद में थी सघनि थियूं। ईरानी उहिदेदारनि जो चवण आहे त अमरीका हमलनि में वक़्फ़ो वधीक शक शुबा पैदा करे रहियो आहे। ईरान हमला बंद करण लाइ तैयार आहे। अमरीका हमला न कया त का बि कार्रवाई न कई वेंदी। ईरानी पडेही विज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त अमरीका सां पैगामनि जी ॾे वठ जो सिलसिलो फ़ाल आहे, पर वाशिंगटन माज़ीअ में ॻाल्हियुनि में धोखो ॾेई चुको आहे। हुरमुज़ लंघ में महफ़ूज़ अचवञ यकीनी बणाइण लाइ ईरान मुफ़ाहिमती याददाश्त तहत पंहिंजी ज़िम्मेवारी 30 ॾींहं अंदरि पूरी करे छॾी हुई, पर मुद्दो पूरो थियण खां अॻु ई अमरीका मुबैना बहरी वाक़िअनि खे जवाज़ बणाए नवां हमला शुरू करे छॾिया हुआ। बहराम थाणे जी हदकोट गुल मोहम्मद चचा में संगावती तकरार तां हथियारबंदनि जी घर में घिड़ी फायरिंग। मां पुट क़तल, हिकु ॼणो सख़्त ज़ख़्मी। माजीवियल पीरसन औरत इनायत ख़ातून चचो ऐं 32 वरहनि जो नज़ीर हुसैन चचो जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। पुलिस वाक़िए जी जांच शुरू करे छॾी। ऐं प्रिया एक्शन कमेटी तरफ़ां गुम थियल ॿारनि जी बाज़ियाबी लाइ ईंदड़ हफ़्ते कराची में वज़ीर आला हाउस आॾो एहतिजाजी जलसे जो ऐलान। सुहिणी पारस ऐं लियाकत जलबाणी जो चवण आहे त गुम थियल ॿारनि जा केस 4 माह वधी 27 थी विया। एहतिजाज कंदड़नि ख़िलाफ़ दहशतगर्दीअ जा केस दाख़िल कया विया। संदन मक़सद रुगो ॿारनि जी बाज़ियाबी आहे। जेकॾहिं ॿार ज़िंदा न आहिनि त हक़ीक़त ॿुधाई वञे, वालिदीन खे अणॼाण न रखियो वञे। गुम थियल ॿारनि जी बाज़ियाबी लाइ आवाज़ बुलंद कंदा रहंदा।